ठठोमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर जावेद मेमण मूजिब इंस्टीट्यूट ऑफ इंटरनेशनल पीस लीडर्स के कंट्री डायरेक्टर पाकिस्तान सईद काइम खानी पंहिंजी टीम सां गॾु जंहिंमें सूबाई डायरेक्टर सलमान हुसैन, डिविजनल डिप्टी डायरेक्टर दानिश बाबर, सैयद इमरान, सजाद हुसैन, शकील आज़ाद, परवेज़ करीम शामिल हुआ। सिंध जो गवर्नर कामरान तिसोरी सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते गवर्नर के कंट्री डायरेक्टर सईद काइम खानी पारां गुलनि जो तोहफ़ो ऐं सिंधी अजरक पेश कई वई। गवर्नर पारां इदारे जी कोशिशुनि खे साराहियो वियो। वफ़द पारां गवर्नर के बोर्ड जे आफ़तुनि जे हवाले सां सिंध में इंस्टीट्यूट जे मुख़्तलिफ़ कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते गवर्नर सिंध पंहिंजे भरपूर मदद ऐं ताउन जो यकीन ॾियारियो वियो। आख़िर में गवर्नर सिंध पारां इंस्टीट्यूट ऑफ इंटरनेशनल पीस लीडर्स जी टीम खे राति जी मानी पिण खाराई वई।